दोस्तों प्रोग्राम सिंध रिव्यूज़ में तव्हांखे भलीकार चऊं था। सिंध जेको आहे मुसलसल पाणी जी खोट खे मुंहुं ॾेई रही आहे। सिंध जा लाड़ वारा इलाइक़ा जहिड़ो बदीन, ठठो ऐं मीरपुर ख़ासि करबला जो ॾेख ॾेई रहिया आहिनि। सिंध जे हारी तौरु जेको आहे आम माण्हू सरापा एहतिजाज बणियल आहिनि। जॾहिं सिंध हुकूमत इहो पिणु चुता ॾिनी आहे त जेको सारियुनि जी पोख आहे इन खे पिणु रोकियो वञे, छो त पाणी जेको आहे उहो न हुअण जे बराबरि आहे। सिंधु दरिया जेको आहे मुकमल हिकु जेको आहे सुकंदड़ नज़र अची रहियो आहे, सिर्फ़ु वारी वारी हुते उतरी रही आहे। इन सॼी सूरत हाल ते ॻाल्हाइण लाइ असां गॾु मौजूदु आहिनि सीनियर सहाफ़ी ऐं तजज़िये निगार साईं इसहाक़ मंगरियो साहब। साईं इसहाक़ मंगरियो साहब, तव्हांखे प्रोग्राम सिंध रिव्यूज़ में भलीकार चऊं था। महिरबानी। साईं जेको आहे पाणी जो मसइलो आहे हिकु आम थी चुको आहे ऐं सिंध जा जेका माण्हू आहिनि उहे सरापा एहतिजाज पिणु बणियल आहिनि। आख़िर इन जी बेसिक वजह छा आहे? मुसलसल जेकी आहे इहा हिकु पेचीदगी वारी सूरत जेकी आहे साम्हूं अची रही आहे ऐं इन जो आख़िर हल छा आहे ऐं इहा शुरूआति किथां थिए पई? छो त जेका सिंध जा माण्हू आहिनि इहो जेको ब्लेम कनि पिया त पंजाब जेको आहे सिंध जो पाणी रोके रहियो आहे। असुल में पाण खे इहो सम्झणु ज़रूरी आहे त सिंध जेको परगि॒णो आहे उहो सिंधु दरिया जे पुछड़ी वारो इलाइक़ो आहे। उन करे पुछड़ी ऐं मुंड जो दरिया, शाखूं, वाह, कैनाल, उन्हनि में उन जो वॾो अमल दख़ल हूंदो आहे। छा बि हुजे, मुंड हूंदो आहे, पुछड़ी हूंदी आहे। उन करे सरकार हिकिड़ो मैनेजमेंट जो इदारो ठाहियो आहे, इरसा, जेके जंहिंजा मेंबर चइनी सूबनि जा नुमाइंदा मौजूदु आहिनि, पर उन में सिंध खे 2 वोटनि जो आहे। वफ़ाक़ जो नुमाइंदो बि इरसा में सिंध मां थियणो आहे। तंहिं करे सिंध पुछड़ी जे हुअण जे करे उन्हनि खे मुशर्रफ गवर्नमेंट में 2 नुमाइंदा मिलियल आहिनि, पर हिकमत अमली तहत उन जा का टेक्निकल सबब ॼाण आहे उहो अञा ताईं सिंध जो नुमाइंदो मुशर्रफ दौर खां वठी फेडरल गवर्नमेंट जो नुमाइंदो जेको सिंध जो थियणो उहो अञा ताईं न थी सघियो आहे। सो असुल में आहे त इहो मैनेजमेंट जो जेको मसइलो आहे उन में कुझु गड़बड़ आहे। हाणे मिसाल तव्हांखे आउं हीअं इन ॻाल्हि खे पाण सम्झण लाइ हीअं चऊं त हींअर ख़रीफ़ जी मुंद हलंदड़ आहे। ख़रीफ़ जी मुंद में वणनि जी मेन पोखी असां वटि थींदी आहे। हाणे उहा सिंध में मार्च मिड खां शुरू थिए थी ऐं मई जी बि मिड ताईं हले थी उहा, ऐं उहा उन जे मुक़ाबले में पंजाब में मिड मई खां पोइ इहा सीज़न शुरू थींदी आहे। जेकॾहिं इहो पाणी विरहाइण वारो प्रॉपर इदारा, मिसाल तरबेला जो पाणी आहे, मंगला जो पाणी आहे, उन्हनि जेको पाणी स्टोर थिए थो, इहो पहिरीं सिंध में पोखी, छो त शुरू अॻुम थिए थी, उन्हनि खे अॻुम इहो पाणी ॾिनो वञे ऐं पोइ हुननि जो जॾहिं उहा शुरू थिए थी त उन्हनि खे उहो पाणी ॾिनो वञे, पर ईअं थिए कोन थो। तंहिं करे सिंध में हिकु वॾी खोट उहा उन्हनि जी ख़रीफ़ जी पोखीअ में शुरू थिए थी। हिकिड़ो त इहो मरहलो आहे। ॿियो इहो आहे त जनरली क्लाइमेट चेंज जे करे पाणी जी हिकु वॾी खोट आहे ऐं क्लाइमेट चेंज जे करे जनरली पाणी जी खोट आहे। उहो रुॻो असांजे मुल्क जी ॻाल्हि कान्हे, वर्ल्ड वाइड आहे। हाणे उन में तक़रीबन पोखी जे तरीक़नि में तब्दीली आणणी आहे। जीअं तव्हां सारियाल जी ॻाल्हि कई, सारियूं तमामु घणो पाणी पीअण वारो फ़सुलु आहे। उन खां पोइ केला तमामु घणो पाणी पीअण वारो फ़सुलु आहे। भई सरकार जनरली, हाणे आउं तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि इहा पाण इन खे पाण हीअं बि सम्झी सघूं था त सिंध में जेके सब्ज़ियुनि जी पोखी थिए थी उन जो 90% पोखी जेका आहे सा लाड़ में थिए थी ऐं उहा इन करे थिए थी त उते पाणी कोन्हे, या उते जे आबादगारनि पाण घटि पोखीअ वारो फ़सुलु क्रिएट कयो आहे। हुननि पाण कोई इन ते न एग्रीकल्चर एक्सटेंशन उन ते कमु कयो आहे, न एग्रीकल्चर को रिसर्च उन ते कमु कयो आहे, पर हुननि पाण सोचियो त भई असां हेतिरे थोरे पाणीअ में कहिड़ो फ़सुलु पोखियो। हुननि इहे सब्ज़ी वारा ऐं इन्हनि वारो पोखियो आहे। हाणे तव्हां इन जो हिन पाणी जी खोट जो जेको वॾो इम्पैक्ट थींदो त सब्ज़ियूं एॾियूं अहम आहिनि, टमाटा आहिनि, बसर आहिनि, मिर्चूं आहिनि, या ॿियूं जेके बि सब्जियूं आहिनि, अॻे ॿोॾि जे करे इहे सभु तबाह थी वियूं ऐं उन खां पोइ हींअर पाणी खोट जे करे इहे सभु तबाह थी वेंदियूं ऐं तमामु कुझु वक़्त खां पोइ हीअ जेका हींअर वधंदड़ महांगाई आहे उहा तेज़ी सां अञा वधंदी, छो त लाड़ में इहे फ़सुल पोखिजी न सघिया आहिनि। तंहिं करे उनजो बि हिकिड़ो वॾो ख़तरनाक इम्पैक्ट साम्हूं अचण वारो आहे। ऐं मैनेजमेंट जो मसइलो आहे, थोरे मां थोरो विरहाए सभिनि खे ॾियो ऐं उन में कोटड़ी सभ खां आख़िरी जो बैराज आहे, उनखे तमामु घणो सफ़र करिणो थो पवे। कोटड़ी डाउन स्ट्रीम, उनखे त पाणी ॾियनि ई कोन था। उन में रुॻो असांजे इरसा जो मसइलो कोन्हे, असांजे एग्रीकल्चर जे ज़मींदारनि जो मसइलो आहे। उहे बि चवंदा कोटड़ी खां हेठि पाणी छो छॾियूं,
असां सां पंजाब जे टेक्नोक्रेट्स ऐं इन्हनि जा जॾहिं बहस ऐं डिस्कस मुख़्तलिफ़ फोरमनि ते थींदा रहिया आहिनि त हू इहो मेनू ॾींदा रहिया आहिनि त तव्हांखे हैरत आहे सिंध वारनि खे मेंढकूं के लिए पाणी चाहिए। माना उते हुनजो चवणु आहे त हेठि ने पाणी जी ज़रूरत ई कोन्हे। हालांकि हेठि कचे ते खारे छाण ताईं केटी बंदर ताईं जेको आहे सो 100 किलोमीटर 150 किलोमीटर जो इलाइक़ो आहे। इन में माण्हू रहनि था, उते कचो आहे, उते माण्हू आबाद आहिनि, जानवर पखी पखण माण्हू ॿेलो इहो सभु उनखे नेचर खे पाणी खपे। ऐं ॿी ॻाल्हि आहे त जे पाणी न छॾण जे करे दरिया लटिजी वेंदो, उनजो रुख चेंज थी वेंदो। सुभाणे जे ॿोॾूं ईंदियूं इहो पाणी जो रस्तो ई न हूंदो त पाणी इहो त मुल्क ॿोड़े छॾींदो। तंहिं करे इन नेचुरली इन पाणीअ खे त हर सूरत में इहो वाहकुरो बहाल रखिणो आहे। अच्छा, इरसा जेको इदारो आहे तव्हां इन जे बारे में पंहिंजी राय ॾिनी आहे, छा इहो इदारो मुकमल तौर ते नाकाम थींदे नज़र अचे पियो इन सॼी सिचुएशन में? हाणे उन में असुल इरसा जेको आहे उन में 4 मेंबर हिन वक़्त ताईं आहिनि हर सूबे जा। अलफ़ बे जे हवाले सां अल्फ़ाबेट जे हवाले सां उन्हनि जी चूंड थींदी आहे ऐं हर उन पीरियड खां पोइ उन्हनि जा मेंबर चेयरमैन थींदो वेंदो आहे। पर हिकमत अमली त इहा आहे त सदाईं 3 सूबा गॾिजी सिंध जे ख़िलाफ़ु वोट कंदा आहिनि। हाणे पंजाब, हाणे इहो हालांकि पंजाब हिनखे बलोचिस्तान खे पाणी सिंध जे कैनाल में मिलंदो आहे, सखर बैराज मां पाणी मिलंदो आहे ऐं ॿियो गुड्डू बैराज तां पाणी मिलंदो आहे। उन जे बावजूदि बि पंजाब बलोचिस्तान बि हुननि सूबनि खे वोट ॾिए थो, चवंदा सिंध पाणी असांजो घणो खायो थी वञे ऐं असांखे जेको आहे खीरथर कैनाल मां जेको आहे सो पाणी पंजाब बलोचिस्तान जा माण्हू चवनि था असांखे कोन थो मिले। त इहो हिकिड़ी अजीब हिकमत अमली आहे, या उन्हनि ते कंहिंजो प्रेशर आहे, या उहे बलोचिस्तान में एॾो पाणी जो खापो कोन्हे। पाणी जो खापो त आहे, उन्हनि वटि एतिरो इस्तेमालु ई थोरो आहे। हाणे उन्हनि जो जेके इंजीनियर ई उहे हिन सिंध जे हिन इरीगेशन सिस्टम खे सम्झनि ई नथा। तंहिं करे 1 to 1 मुक़ाबिलो इहो थींदो आहे पंजाब जे सेक्रेटरी ऐं जीअं जेको इरीगेशन जे मिनिस्टर कल्ह प्रेस कॉन्फ्रेंस करे चयो आहे त उन्हनि सिधो सऊं असांजो पाणी इरीगेशन पंजाब जो सेक्रेटरी रोके रहायो वेठो आहे। हाणे उनखे हुननि जेको कल्ह अॼु अख़बार रिपोर्ट कयो आहे त आख़िरी बैराज आहे तौसा बैराज। पर तव्हांखे हैरत थींदी त सिंध खे जेको पंहिंजे एरियनि जो पाणी मिले थो उहो चश्मा तां मिले थो। चश्मा खां गुड्डू जेको आहे उहो 200-250 किलोमीटर परे आहे। हाणे इहो हिते इन में एवापोरेट हिन सीज़न में तमामु घणो पाणी थिए थो, तमामु घणो पाणी उॾामी वञे थो। उन खां सवाइ तव्हां उते ई फील्ड में वञी ॾिसंदो त तौसा खां वठी गुड्डू बैराज ताईं दरिया जे ॿिन्ही पासे जेके आहिनि उहे तमामु घणा डीज़ल ऐं बिजलियुनि वारा मोटर हणी दरिया जे पाणीअ ते ॿिन्ही पासे सिराब कयो वेठा आहिनि। जेको अॼु अख़बारनि में रिपोर्ट थियो आहे त उहा जेका कमेटी आई आहे उन्हनि सरज़मीन ते वञी ॾिठो आहे त इहो पाणी केतिरो चोरी थिए पियो। त इहे सभु चोरियूं रोकराइण लाइ वॾी हिकमत अमली खपे। उन खां सवाइ असांजो सीपेज थिए थो, ज़ाहिर असांजो पाणी त पुछड़ी में आहे न। इहो जॾहिं उहो बदीन केटी बंदर ताईं पाणी पहुचंदो त पाणी उॾामियो वञे, ॿियो ज़मीन पियो वञे, हुननि आबादगारनि खे मिले ई कोन थो। तंहिं करे उते जा माण्हू पीअण जे पाणी लाइ तमामु घणा परेशान आहिनि। तव्हां हींअर रुॻो कासिमाबाद जे घिटियुनि में ॾिसो त तमामु घणा माण्हू उन लाड़ जे इलाइक़नि जा माण्हू मुहाजिर थी हिते आया आहिनि वीचारा, जेके सख़्तु परेशानियूं, उनखे पीअण जो पाणी कोन्हे उते। अच्छा, जेकी सूरत हाल हींअर जेकी आहे मौजूदा सूरत हाल आहे, अगरि इहा साॻी सूरत हाल कुझु महीननि लाइ रही त इहो कहिड़ो रुख जेको आहे इख़्तियार थी सघे थो ऐं माण्हुनि थोरे जानवरनि पखियुनि खे? न, इहो को घणा महीना ई न हलंदी। हिकु त जनरली बरसातुनि जी सीज़न असां वटि जेको आम रूटीन आहे त जून जे विच में या जुलाई ताईं बरसातूं पवणु शुरू थी वेंदियूं आहिनि। ऐं उन खां सवाइ हींअर सॼो प्रेशर आहे त असां वटि मेन क्रॉप फसल जो जेको आहे उहो ख़रीफ़ थिए थो ऐं हर बैराज ते जेको आहे सो उनजी तमामु घणी डिमांड आहे। हर आबादगार उहो चाहे थो, ज़मींदार चाहे थो। तंहिं करे इहा आहे आर्ज़ी, पर इन आर्ज़ीअ जो तमामु थोरो जेको आहे उनखे वॾी हिकमत अमली सां मैनेज करिणो आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त सभ खां हिकिड़ो त जीअं लाड़ खे पाण डिस्कस कयो आहे, सभ खां वॾो मसइलो हींअर कराची जो आहे। कराची सिंध जो छा पर पूरे पाकिस्तान जो इक़्तिसादी हब आहे। उते पीअण जो पाणी कोन्हे। उते तमामु वॾनि इलाइक़नि में जेको आहे हिकिड़ा माण्हू फार्म रखे वेठा आहिनि वॾा, हिकिड़ा वॾा पार्क रखे वेठा आहिनि, हिकिड़ा माण्हुनि खे पीअण जो पाणी कोन थो मिले। त ज़ाहिर आहे कराची खे पीअण जो पाणी बि असांखे ॾियण लाइ हर सूरत में उपाय वठणा पवंदा। अच्छा, शुरू में मां इंटरव्यू में चयो त पंजाब जेको आहे उहो सिंध जो पाणी रोके रहियो आहे ऐं पंहिंजी मर्ज़ी सां जेको पाणी हुनखे खपे पियो उहो पाण ॾे
ऐं जेको आहे मोकिले पियो ऐं जेको पाणी बचे पियो उहो सिंध ॾांहुं मुंतक़िल करे पियो। इन में आख़िर केतिरी सची आहे, छो त सिंध जी आवाम तक़रीबन जेको आहे उहो सॼो पंजाब खे ब्लेम करे रही आहे ऐं कंहिं हद ताईं इहो सच बि आहे। पर तव्हांजो जेको आहे हिन बारे में असुल में 1991 वारो पाणी ठाह आहे, उन में वाज़े कयल आहे सॼो पाणी सभिनी सूबनि जो विरहायल आहे। उन में सिंध जो पाणी बि विरहायल आहे। पर वरी पोइ जॾहिं ग़ुलाम मुस्तफ़ा खर इरिगेशन मिनिस्टर हो, उन में हिकिड़ी तब्दीली कई वई। हुननि चयो त जेकॾहिं पाणी जी शदीद खोट हूंदी, माना हाणे इहो पाणी 1991 एग्रीमेंट में जेको पाणी विरहायो वियो उहो 115 मिलियन एकड़ फुट पाणी विरहायो वियो। हुन चयो 115 मिलियन पाणी आहे ई कोन, त कीअं विरहायूं, पाणी आहे थोरो। पोइ हुननि उन जो हिकिड़ो ॿियो फार्मूलो कढियो। हुननि चयो त पाणी जॾहिं खोट हूंदी त उहो ईअं थींदो, उनखे हू चवंदा हिस्टोरिकल अंदाज़ में विरहाइणु। हिस्टोरिकल अंदाज़ जी हुननि मफ़हूम इहो कढियो त 91 ठाह खां अॻु में जेको पाणी जीअं विरहाइबो हो उन ते अमल कयो वेंदो। तंहिं करे पंजाब पाणी सिंध जो उन करे घणो इस्तेमालु करे थो त हू छो त 91 ठाह खां अॻु में जेको तमामु घणे अंदाज़ में पाणी इस्तेमालु कंदो हो, हू पाणी खोट में उहो फार्मूलो थो इस्तेमालु करे। ऐं पाणी जॾहिं घणो हूंदो आहे तॾहिं असांखे, छो त उनखे त खोट हूंदी ई कान्हे, चवंदा हाणे तव्हांखे असीं 91 ठाह मूजिबि पाणी था ॾियूं। तंहिं करे सिंध सां ॿिटो जेको आहे सो थो थिए वर्ताव। हाणे मिसाल जीअं लाड़ वारो इलाइक़ो आहे त लाड़ में नॉन पेरिनल वाह आहे, माना उहो छमाही वहंदो आहे, वहणो आहे कानूनी तौर ते। पर हींअर त उते जो पोखी जो पैटर्न चेंज थी वियो आहे। हाणे उहो थोरी आहे रुॻो सारियूं पोख बि हुयूं, हाणे त सारियुनि ते सरकार पाबंदी विझी छॾी आहे। पर हाणे जेको आहे उते कमंद पोखिजे थो, सब्जियूं पोखिजनि थियूं, हर फसल पोखिजे थो। इवन ख़रीफ़ में उते जेको आहे सो वण पोखिजनि था। त हाणे उहो सॼो पैटर्न चेंज थी वियो आहे, पर पाणी जो पुराणो ट्रेंड आहे, तंहिं करे उहो पाणी शदीद खोट थी आहे। हाँ ठीक है साईं, आख़िरी सवाल तव्हां खां इहो आहे त आख़िर इहे सभु मसइला जेके हींअर पेचीदा सूरत हाल में नज़र अची रहिया आहिनि ऐं सिंध जो आवाम आहे उहो मुकमल तौर ते परेशान ऐं जेको आहे हिकु अजीब सूरत हाल में नज़र अची रहियो आहे, आख़िर इन सॼे मसइले जो हल केसि ताईं आहे? छा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु बरसाति हिन मसइले जो हल आहे या को ॿियो को जेको आहे न? हल यकीनन बरसाति बि आहे, पर इन जो हल हिकिड़ो त मैनेजमेंट आहे पाणीअ जी। उहो आहे मैनेजमेंट। पंजाब ऐं सिंध जे विच में मैनेजमेंट जो मसइलो आहे। ऐं सिंध जा जेके टे बैराज आहिनि, गुडू, सखर, कोटड़ी बैराज, डाउन स्ट्रीम कोटड़ी बैराज, इन्हनि जे विच में जेको पाणी विरहाइजणो आहे उन खे बि अमूर, माना जंहिंजो जेतिरो जेतिरो हिसो आहे उहो हुननि खे ॾियणो आहे। असां मुंड ऐं पुछड़ीअ में वॾो फ़र्क़ु था कयूं। मुंड में जेकॾहिं बासर ज़मीनदार आहे त उहो त अॻिते पाणी खणे पुछड़ी वारे खे ॾिए ई कोन थो। त हिकिड़ो त इहो तरीक़ो आहे, इन खे हर सूरत में इन ते कंट्रोल करिणो आहे। उहो ज़ाहिर आहे हुकूमत करे सघे थी ऐं उन लाइ इहो हुकूमत हिन वक़्तु सीडा जा जेके अख़्तियार में ईंदड़ कैनाल आहिनि नारा ते ऐं हिन में फुलेली कैनाल ते जेको आहे लेफ्ट बैंक ते, उन में रेंजर्स लागू कई आहे त जेके पाणी भञनि था उन्हनि ते रोकीनि उन्हनि खे। ॿियो इहो आहे त जनरली असांखे ज़मींदारनि खां वठी आम शहरी ताईं पाणी जे मुतलिक़ हिकिड़ी नई साइंस सम्झणी पवंदी। असां घर में विंझण खां वठी थांवनि धोअण खां वठी आम माण्हू हिकिड़ो शेव पियो करे, पाणी खुलियो पियो हारिजे, इहो सॼो पैटर्न असांखे चेंज करिणो पवंदो। ऐं पाणी खे घर खां वठी एग्रीकल्चर ताईं उनखे सेव करण वारो असांखे ॻाल्हि सिखणी पवंदी। ॿारनि खे स्कूलनि में सेखारिणो पवंदो, उस्ताद सेखारीनि, असांजा मीडिया वारा सेखारीनि, असांजा जेके आहिनि से उलमा सेखारीनि त पाणी खे बचाइणु इहो हिकिड़ो ऐं ज़ाया थियण खां बचाइण वारी ॻाल्हि जॾहिं असीं सम्झी वेंदासीं त थोरे मां थोरो, घणे मां घणो पाणी असीं सिखी वेंदासीं। जीअं कहिड़ो फसल पोखियूं जेको थोरो पाणी खाए ऐं उहो कहिड़े नमूने सां उनखे सैराब कजे जो थोरे पाणीअ में असीं घणो फसल पोखे सघूं। इहे तरीक़ा असांखे अपनाइणा पवंदा। साईं वरी महिरबानी, प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुतो आहे ऐं मूंखे ॾींदा इजाज़त मिलंदा थी अॻिते हिकु नए मौज़ूअ सां गॾु।